मंशात ख़िलाफ़ मल्हाइजंदड़ आलमी ॾींहं जे मौक़े ते मातरी में टीम ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान जे कारकुननि जे वॾे अंग पारां ज़िले ऑर्गेनाइज़र अली रज़ा सोढो जी अॻवाणीअ में जागृता रैली कढी वई। रैली में शामिल अॻवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं क़ौम खे तबाह करणो हुजे उन क़ौम खे तव्हां मंशात ते हिराए छॾियो, उहा क़ौम पाणी ख़तमु थी वेंदी हली। त असां सम्झूं था हिकु वॾी साज़िश तहत जेको असांजी क़ौम खे मंशात जे तरफ़ हिरायो वियो आहे ऐं असां वटि हिते वॾे पैमाने ते ॿाहिरि खां जेका मंशात अचे थी, जंहिंमें चर्स आहे, हीरोइन आहे, आफ़ीम आहे, जंहिंजे बारे में सॼी दुनिया खे ख़बर आहे थी हिते जी पैदावार न आहे, सिंध जी पैदावार न आहे, उहा हिते कीअं थी पहुचे, हिते कहिड़े हिसाब सां थी पहुचे ऐं उन खे रोकणु कहिड़नि इदारनि जी ज़िम्मेदारी आहे। त अॼु मंशात जे आलमी ॾींहं जे हवाले सां असां उन्हनि सभिनी लाॻापियल इदारनि जेके पाकिस्तान जा इदारा आहिनि उन्हनि खे असीं गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जो जेको नौजवान नसल आहे उन्हनि जो जेको हीउ क़तल पियो थिए, मंशात फ़रोशी माना हिकिड़ो सिधो सऊं क़तल आहे ऐं जेके माण्हू इन धंधे में मुलस आहिनि असां उनखे सिधो सऊं पंहिंजो क़ौमी दुश्मन था सम्झूं। जेको नौजवान नसल इन मंशात में तबाह थिए पियो, उनखां अलावा सच पुछो त हीअ हिकिड़ो एॾो वॾो ज़ुल्म कयो वियो आहे मंशात जे हवाले सां, जंहिंमें असांजा नंढड़ा ॿारड़ा पर असांजी जेकी इंसामिया आहे, असांजे जेके मुल्क में जेको माना इंसामिया जेकी असांजी पूरी रहे पई उन ते को अमल कोन पियो थिए, न उन जे ख़िलाफ़ु को एक्शन थिए थो। असीं इहो अर्ज़ु कंदासीं त हुकूमत पाकिस्तान खे त हिन मंशात जे हिन ॾियारे में भरपूर नमूने सां उन माना तावन कयो वञे ऐं हिन मंशात जे वबा खे ख़तमु कयो। टीम ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान जे कारकुननि इहो मुतालबो कयो आहे त जेको मुल्क मां मंशात जो ख़ात्मो आंदो वञे त जीअं नौजवान नसल तबाही खां बची सघे। कैमरामैन अली रज़ा मला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।